जय झूलेलाल दोस्तों। अज जे वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदसि त बहिराणे साहिब जो थाल जेको आहे कीअं ठाहिजे, उन में जोत और लाल साईं कीअं ठाहियूं, उन खां सवाइ उन में असां अखो जेको पाईंदा आहियूं अखो कीअं ठाहिजे, प्रसाद कहिड़ो कहिड़ो कजे, उन सां गॾु ॻुझी देग कीअं ठाहिजे, हिकु हिकु करे मां सभु तव्हांखे ॿुधाईंदसि। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते तव्हांखे सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मिलंदा, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, रीतू रस्मूं हुजनि, असांजो कल्चर हुजे, ट्रेडिशन हुजे, सिंधी कथाऊं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। त ज़रूरु ॾिसजो, पंहिंजे माइटनि और दोस्तनि सां इहो ज़रूरु शेयर कजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे सभु वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। असां सिंधियुनि में चंड जो वॾो महत्व आहे। झूलेलाल साईं जो जन्म चेटी चंड ते जुमे ॾींहुं थियो हो। असां सिंधी झूलेलाल साईं खे रिझाइण लाइ ऐं उन्हनि जा शुकराना मञण लाइ बहिराणो साहिब कंदा आहियूं। चाहे चंड हुजे या कंहिं बि ख़ुशीअ जी शुरूआत हुजे, उन ते असां बहिराणो साहिब कंदा आहियूं। असां सिंधियुनि जो बहिराणो साहिब जेको आहे हवन जेतिरो पवित्र आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त बहिराणो साहिब कीअं ठाहिजे। बहिराणे साहिब जे थाल में ॿ शयूं हूंदियूं आहिनि। हिकु हूंदो आहे ॾीओ, पंजमुखो ॾीओ ठाहींदा आहियूं, और उन सां गॾु हूंदो आहे हिकिड़ो मोदक। ॾिसो, इहे आहिनि ॾीओ ऐं मोदक। मोदक जेको आहे उहो लाल साईं जो प्रतीक आहे। इन लाइ सभिनी खां पहिरियों खणबो आहे अटो। वज़न में अगरि मापियूं त इहो 1.25 किलो अटो खणबो आहे। अगरि तव्हां कटोरुनि में मापियो था त केर बि 2 कटोरियूं जे अंदाज़े सां इहो खणंदा आहिनि। इन में थोरो सो कचो खीर विझबो आहे, थोड़ी खंड ऐं तेल अंदाज़े सां 2 चमचनि जे क़रीब, और पाणी विझी करे इन जो सख़्तु अटो ॻोइबो आहे। माप जे हिसाब सां जीअं मां ॿुधायोमांव त इन में 1.25 किलो अटो खयो वेंदो आहे। थोरो थोरो पाणी विझी करे इन जो सख़्तु अटो ॻोइणो आहे। जेतिरो अटो जेको आहे सख़्तु हूंदो ओतिरो मोदक ऐं ॾीओ जेके आहिनि सुठा ठहंदा, और उन्हनि मां तेल न वहंदो आहे उनखे ॿारण महिल। त बिल्कुलु सख़्तु अटो ॻोईंदासीं असां। जेॾी महिल असां बहिराणो साहिब कंदा आहियूं त उन में पंजड़ा ॻाईंदा आहियूं, लाल जा भॼन ॻाईंदा आहियूं, आरती थिए, पूॼा थिए, त तेसि ताईं इहो जोत जेका आहे ॿरंदी आहे त उहा नरम न थिए, उन मां तेल न निकिरे। इन जे करे इहो अटो जेको आहे सख़्तु ॻोयो वेंदो आहे। जेतिरो सख़्तु हूंदो त उन जे हिसाब सां उहो ॾीओ जेको आहे खड़ो बि बीहंदो और उन मां तेल बि न वहंदो। सख़्तु अटो ॻोए करे थोरो सो तेल हणी इनखे पहिरियों लसो कंदासीं, और उन खां पोइ इनखे 2 हिसनि में विराईंदासीं। इन मां हिकु मां ठहंदो ॾीओ और ॿिए मां ठहंदो मोदक। त पहिरियों मां हिते ॾीओ ठाहे रही आहियां। अटे खे चङी तरह लसो करणो आहे, जीअं इन में क्रैक्स न हुजनि। छाकाणि क्रैक्स हूंदा त उन्हनि मां यानी दरारूं हूंदियूं त उन मां तेल वहणु चालू थी वेंदो। त इन जे करे ध्यानु रहे असांखे ॾीए खे लसो करे चङी तरह ॾीओ ठाहिणो आहे। हल्को सो पाणी या थोरो सो तेल लॻाए करे इनखे असां चङी तरह लसो कंदासीं। और इहो ॾीओ जेको आहे 5 मुखो ॾीओ ठहंदो आहे। त इनखे असां 5 कोना ठाहींदासीं। जीअं इहो 5 मुखो ॾीओ ठहे, सो इहो लसो थी वियो। हाणे 5 मुखो ॾीओ ठाहींदासीं। के इन में कटोरी विझी करे उन खां पोइ इन में वटूं विझंदा आहिनि, पर असांजो ॾीओ सुकल अटे मां सुठो ठहियल आहे, इन मां तेल न वहंदो। त असां हिते कटोरीअ जो इस्तेमालु न कंदासीं, डायरेक्ट असां इन जो इस्तेमालु कंदासीं। और ॿियो हिसो जेको अटे जो बचो आहे इन मां असां ठाहींदासीं मोदक। त इनखे लसो करे मोदक जी शेप ॾींदासीं, जीअं लुंग ठाहिबो आहे तीअं। थोरो सो तेल लॻाए इनखे लसो करे वठंदासीं, जीअं इन में क्रैक्स न हुजनि, इहे जेके दरारूं आहिनि। त हिन तरह इनखे असां लसो करे छॾींदासीं। इहो असांजो मोदक तयार थी वियो आहे। चवंदा आहियूं न, लाल साईं ॻाढ़ो ॻाढ़ो, त मोदक खे ॻाढ़ो कलर करण लाइ उन में कुमकुम, चंदन और पाणी मिक्स करे असां इहा पेस्ट ठाहींदासीं, और इन सां असां मोदक खे ॻाढ़ो कलर कंदासीं कपां जो इस्तेमालु करे। के पाणीअ सां गॾु थोरो सो तेल जो बि इस्तेमालु कंदा आहिनि, या ख़ाली तेल विझी करे इहा पेस्ट ठाहींदा आहिनि। अहिड़े नमूने सॼे मोदक खे ॻाढ़ो कलर कंदासीं। जीअं मोदक खे असां ॻाढ़ो कलर कयोसीं, तीअं असां ॾीए खे बि कंदासीं।
और इनखे असांखे सुकण लाइ रखिणो आहे। साॻे नमूने ॾीए खे बि कंदासीं। जीअं मां ॿुधायोमांव, इन में असां कुमकुम, चंदन और पाणीअ जो ई इस्तेमालु कयो आहे। चङी तरह कलर करण खां पोइ इनखे असां सुकण लाइ रखंदासीं जेसिताईं इहो ड्राई थिए। इन में असां विझंदा आहियूं मिश्रीअ जो संग। जाम ॼणा पुछंदा आहिनि इहो मिश्रीअ जो संग छा आहे, छो विझिबो आहे इहो? त जीअं मां ॿुधायो, मोदक जेको आहे लाल साईं जो प्रतीक आहे, तीअं मिश्री जेका आहे लाल साईं जो मुटुक आहे। मतिलबु झूलेलाल साईं जो मुटुक ताज आहे, उहो विझंदा आहियूं असां। नंढो हूंदो त डायरेक्ट ईअं ई प्रेस करे विझिजे, पर ही मिश्री जेका आहे मूं वटि उहा थोरी वॾी आहे, त मां हिन तरह गैप करे इन में अंदरि विधो आहे। इनखे थोरो सो वापसि सां असां कुमकुम हणंदासीं और इनखे पोइ वरी सुकण लाइ रखंदासीं। हाणे तव्हां खां केर बि पुछे इहा मिश्री छो विझबी आहे त छा चवंदव तव्हां? इहो झूलेलाल भॻवान जो मुटुक जो प्रतीक आहे। इनखे असां हाणे सुकण लाइ रखियोसीं। ॾिसो हे सुकी वियो आहे चङी तरह। त हाणे इन जे मथां हणंदासीं असां सिल्वर वर्क, चांदीअ जो वर्क। सुकी वञण खां पोइ हिकु हिकु वर्क ॾीए ते बि हणंदासीं ऐं असां मोदक ते बि हणंदासीं। ॾीए ते ऐं मोदक ते वर्क हणण खां पोइ असां इन ते हणंदासीं लौंग ऐं फोटा। लौंग पहिरियों हणंदासीं त 9 या 11 लौंग हणबा आहिनि। लौंग जेॾी महिल खणिजे त ओॾी महिल ध्यानु ॾिजे त उनजी अॻी कैप जेका हूंदी आहे उहा बराबरि हुअणु खपे। और साॻे ई नमूने वरी फोटा हणंदासीं 9 या 11 जी क्वांटिटी में। ईअं ॾीए ते बि हणंदासीं। हाणे अचो त थाल था सजायूं पिया। थाल नॉर्मल ईअं ई खणी सघिबो आहे, जिन ते स्वास्तिक ओम कढिबो आहे, नवग्रह कढिबा आहिनि और उन खां पोइ उनजे मथां ॾीओ ऐं मोदक रखिबो आहे। पर मां इन थाल खे सजाए रही आहियां त इन ते मां पहिरियों कपिड़ो लॻाईंदसि। तव्हां फैंसी कहिड़ो बि कपिड़ो खणी सघंदा आहियो। उनजे मथां डेकोरेशन लाइ मां हिते लेस जो इस्तेमालु करे रही आहियां, जीअं लाल जो घर जेको आहे ॾाढो बढ़िया लॻे। इहो ज़रूरी न आहे, तव्हां चाहियो त डायरेक्ट सिंपल स्टील जो थाल खणी करे तव्हां उन में मोदक ऐं ॾीओ रखी सघंदा आहियो। ॾिसो मां थाल खे इन तरह कपिड़ो ऐं लेस लॻाइण खां पोइ इन में सभिनी खां पहिरियों पवंदा आहिनि 5 फल। हिते मां फलनि खे बि थोरो डेकोरेशन करे रही आहियां। थोरी सी लेस खणंदमि और उन ते ईअं फल वेड़ना आहिनि। फल जेके आहिनि के 5 रखंदा आहिनि, के 7 या के 9, मतिलबु 21 अंग में रखणा आहिनि। फंक्शन्स आहिनि, शादीअ जो फंक्शन आहे या घर में का फंक्शन आहे त उन में हिन तरह असां थाल खे सजाए रखंदासीं त ॾाढो बढ़िया लॻंदो आहे। पर अञा बि अॻियां मां चवंदमि इहा तव्हांजी मर्ज़ी आहे, ज़रूरी न आहे इहा डेकोरेशन करणु, पर मन खे भाईंदी आहे त मां हिते करे रही आहियां। ॾिसो हिन तरह मां सभिनी फलनि खे हीअं लेस लॻाए डेकोरेट कयो आहे। अचो त हाणे असां फ्रूटनि खे डेकोरेशन करण खां पोइ ॿियो हिकु जेको हिन में फल पवंदो आहे उहो आहे नारियल। त नारियल खे मां हिते ॻाढ़े कपिड़े में वेड़े रही आहियां। सो हिन तरह पोटलीअ वांगुरु नारियल खे वेड़नो आहे। और हिन ते असां लेस ॿधंदासीं या मौली ॿधंदासीं इन तरह। इहे सभु हाणे शयूं असां रखंदासीं थाल में। सभिनी खां पहिरियों जोत रखंदासीं, जेको असां 5 मुखो ॾीओ ठाहियो आहे उहो। उन खां पोइ हिते साइड में असां रखंदासीं मोदक, जेको लाल साईं जो प्रतीक आहे। थाल में बाक़ी जॻह में असां जेके फल आहिनि उहे रखंदासीं, फल ऐं नारियल। जॻह पंहिंजे हिसाब सां एडजस्ट कंदासीं, जीअं जोत जेका आहे फलनि खां थोरी परे हुजे, फलनि खे जोत जी गरमाइश जो तउ न अचे, त उन हिसाब सां थोरो असां एडजस्ट करे वठंदासीं। पासे में रखंदासीं नारियल। और हिते रखंदासीं असां झूलेलाल भॻवान जी मूर्ति।
इन खां पोइ असां इन थाल में विझंदासीं गुल। झूलेलाल भॻवान ते सभिनी खां पहिरियों चाढ़िबो आहे गुलाब जो गुल। ॿिया गुल असां पंहिंजे हिसाब सां डेकोरेशन कंदासीं। जोत जेका आहे उहा दरिया में फ्लोट थिए, उन जे लाइ उन जोत ते हिकु कंडी ॿधिजे, यानी हिकु गुलनि जी माला ॿधबी आहे। उहा मां तव्हांखे वीडियो जे आख़िरी में हिकु क्लिप विझंदसि, तव्हां उहो ज़रूरु ॾिसजो। उहा कंडी ॿधण सां जेको जोत आहे उहा पाणीअ में फ्लोट कंदी आहे, ॿुॾंदी न आहे। गॾु हाणे असां हिते रखंदासीं अखो। अखे में छा छा विझबो आहे हाणे उहो मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां। चांवर, खंडु, उन सां गॾु थोरी सी हैड, नंढा फोटा, लौंग, इहे सभु शयूं विझी करे इहो अखो ठाहिबो आहे। और गॾु थोरा सा गुल बि पवंदा आहिनि हिन में। इन्हनि खे चङी तरह मिक्स कंदासीं त हैड चांवरनि ते न चढ़ंदी, छाकाणि त इहे सभु ड्राई आहिनि। त हल्को सो पाणीअ जो छंडो हणी करे इनखे तव्हां मिक्स कंदव न त जेके चांवर आहिनि उहे पीला थी वेंदा। उन्हनि खे मिक्स कजे, हैड जेका आहे चांवरनि ते चढ़ी वेंदी। हल्को सो पाणीअ जो छंडो हणिजो। इहो असांजो अखो तयार थी वियो आहे। हाणे ठाहींदासीं असां ॻुझी देग। हिकु बासण खणंदासीं, उन में विझंदासीं चांवर। सवा मुठी चांवर विझंदासीं। जेका ॻुझी देग ठाहिबी आहे, के हिन में सवा मुठी चांवर विझंदा आहिनि त के हिन में सवा पा चांवर विझंदा आहिनि। त हिकु मुठी पहिरियों विधी, थोरा सा ॿिया विधा, त मिलाए सवा मुठी चांवर थी विया। गॾु विझंदासीं लौंग ऐं फोटो, थोरी सी हैड, उन खां पोइ हिन में विझंदासीं थोरी सी खंडु, मामूली सो लूणु हिन में विझंदासीं और पाणी विझी करे थोरो सो तेल विझी इनखे असां ढके करे बिना ॾिसण जे इहा देग ठाहींदासीं। त इहा अंदाज़े ते ठाही वेंदी आहे। और चवंदा आहिनि जेॾी महिल इहा देग ठाहिजे ओॾी महिल ॻाल्हाइबो न आहे। त अटो हणी करे इनखे असां बंदि करे छॾींदासीं। जीअं दम बिरयानी या कुझु असां ठाहींदा आहियूं त कीअं उनखे सील करे पोइ ठाहींदा आहियूं, त तीअं हीअ देग जेका आहे बिना ॾिसण जे ठाहिबी आहे, त खुली न वञे या केॾी महिल ढकणु लही न वञे, इन जे करे हिनखे अटो हणी पैक करे छॾिबो आहे। इनखे ईअं पैक करे असां इनखे रखंदासीं गैस ते, बिल्कुलु सिम बाहि ते, जीअं इहो सड़े न और चङी तरह पकजी वञनि चांवर। और इहो अंदाज़े ते ई कबो आहे। इहा बिल्कुलु बि देग न खोलबी आहे। परवान करण महिल बि इहा देग न खोलबी आहे, पाणीअ में परवान कबी आहे। जीअं बहिराणे साहिब खे जेॾी महिल परवान कबो ओॾी महिल उते बि बिना ॾिसण जे इहा देग परवान कबी आहे। त ॾिसो हिते थाल तयार थी वियो आहे। इन में मां हाणे वटूं विझी रही आहियां। 5 मुखो ॾीओ आहे त 5 वटूं विझणियूं आहिनि। के वरी 5 वटूं मिलाए करे हिकु वटु बि ठाहींदा आहिनि हीअं, त उहो तव्हांजे मथां आहे, तव्हां हिकु वटु ठाहियो की 5 वटूं। पर मां हिते अलॻि अलॻि 5 मुखो ॾीओ ॾेखारणो आहे, त मां 5 वटूं अलॻि अलॻि रखी रही आहियां। इहो असांजो झूलण साईं जो थाल जेको आहे बिल्कुलु तयार थी वियो आहे बहिराणे साहिब जो। गॾु मां हिन में अखे जो कटोरो रखियो आहे, जंहिंमें चांवर, खंडु, हैड, लौंग, फोटा, गुल, ॻुझी देग और गॾु रखी आहे ताइरी प्रसाद में। इहा ताइरी कीअं ठाहिजे उनजो बि मां वीडियो अपलोड कयो आहे, मुंहिंजे चैनल ते ज़रूरु चेक कजो। प्रसाद में ताइरी रखंदा आहियूं ऐं छोला रखंदा आहियूं असां। त इहे सभु शयूं जेके आहिनि इहे थाल में रखणियूं आहिनि। ताइरी जो वीडियो ज़रूरु ॾिसजो। जोत में असां विझंदासीं तेल, नॉर्मल तेल जो या सचे गिह जो इस्तेमालु करणो आहे। सभिनी खां पहिरियों इहा जोत ॿारींदासीं असां। जोत में हिकु सिको विझबो आहे, जेको बरकत जो सिको हूंदो आहे। बहिराणे साहिब थियण खां पोइ इहो सिको जेको आहे उहो घर जे तिजोरीअ में या बरकत में रखिजे। इन खां पोइ अखो पाइबो आहे। अखो पाए अमर दयाए, अखो आहे जीअ पिंड जो राखो। अखो वेंती हथियार, अखो हीणनि जो हमरा, तिन ते बाज कंदो दरिया शाह। इहो अखो थाल में बि पाइबो आहे और दरिया शाह ते जेॾी महिल परवान करणु वञिबो आहे ओॾी महिल बि पाइबो आहे।
और चइबो आहे दुल्ह क़बूल कर अखड़ा असां सभिनी जा, ध्यान सां ॿुध सॾड़ा असां सभिनी जा। दुल्ह क़बूल कर अखड़ा असां सभिनी जा, ध्यान सां ॿुध सॾड़ा असां सभिनी जा। इन खां पोइ अखे जो मंत्र चइबो आहे और इहो जेको अखो असां पातोसीं उहो जोत ते मोदक जे मथां लाल साईं जे मथां उन खां पोइ नारेल ते सभिनी ते अखो विझबो आहे ऐं अखे जो मंत्र चइबो आहे अखो पायां अमर रिजायां जो फल मांगा सो फल पायां अखो अखो जय भंडार अखो अखे अखे वेंती अखे काई जेई चइजन हेकड़ा तुंहिंजो सानी अमर लाल मुंह मस्कीन जा ही ॿ टेकड़ा अखा फुला क़बूल पवन। इहो मंत्र 3 दफ़ा चइबो आहे। उन खां पोइ जेको असां प्रसाद ठाहियोसीं ताइरी कोहर या छोला उहे जेके आहिनि प्रसाद हिते थाल में चाढ़बो आहे, पंजड़ा ॻाईंदा आहियूं, भॼन ॻाईंदा आहियूं, पलव थींदो आहे, छंडो थींदो आहे। सभिनी ईंदड़ महिमाननि में घर जे भातियुनि में असां प्रसाद विराईंदा आहियूं और उन खां पोइ जेको बहिराणो साहिबु आहे जोत असां दरिया परवान कंदा आहियूं और गॾु गुजी देग बि परवान कंदा आहियूं और ओॾी महिल अखे जो मंत्र चवंदा आहियूं जेको मां तव्हांखे अॻियां ॿुधायो हो त इहो अखे जो मंत्र कीअं चइजे उहो अलॻि सां बि मां वीडियो विधो आहे। गुजी देग बि मां जीअं ॿुधायोमांव उहा बि दरिया परवान कबी आहे बिना ॾिसण जे, ॾिसबो न आहे इन देग खे। इन में जेके अंदरि चांवर हूंदा उहे दरिया में परवान कबा आहिनि और इन बासण में थोरो सो जल खणी अचिबो आहे ऐं उहो घर में अची छंडो हणबो आहे और प्रसाद सभिनी में विराइजे। ॾिसो जोत जेका आहे उहा पाणीअ ते तरे थी पई और मोदक जेको आहे यानी लाल साईं जो प्रतीक असां उहो दरिया किनारे ते रखंदासीं या के वरी पाठे ते या थर्माकोल ते रखी करे फ्लोट कंदा आहिनि त तव्हां थर्माकोल जो इस्तेमालु न कयो पर पाठे ते रखी करे तव्हां इनखे फ्लोट करे सघंदा आहियो न त दरिया जे किनारे ते रखो। और जीअं मां तव्हांखे ॿुधायो जोत जेका फ्लोट तॾहिं कंदी जॾहिं तव्हां उन ते हिकु कंडी यानी गुलनि जी माला वेड़ींदव थोड़ी सी खिचे करे उन ते ॿधणी आहे त उन सां असांजी जोत जेका आहे उहा जगमगाईंदी और पाणीअ में तरंदी और लाल साईं जो करिश्मो थींदो, घर मां दुख निकिरी वेंदो, सुख शांति ईंदी। आयो लाल सभई चओ झूलेलाल बेड़ाई पार सदाई शाहूकार लाल साईं सभिनी जा कार्ज पूरा कंदो। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूर क्लिक कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल। जय झूलेलाल बेड़ाई पार सदाई शाहूकार।